अला करो सिंध जी सखावत आहे कराची में असां विड़ी रहिया आहियूं सुमार कंडानी ॻोठ में हिन जॻह ते हर साल जीअं हिन साल थियो आहे हर साल हिते मलागरो थींदो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां मल कुंड कुर्श खां ईंदा आहिनि हिते पंहिंजी रांदि ॾेखारे दोस्तनि जी दिलियूं ठारींदा आहिनि हिते हिन वक़्तु बि मला करे पहलवान गुलाम हुसैन पठान राइब शीदी पहलवान रिपीटर शीदी कबूतर कासकिली असांजो मल एसोसिएशन जो सदर पहलवान गुलाम नबी शीदी मौजूदु आहे इनायत कासकिली साईं इरफान शाह उत्तर का पंजाब का बलोचिस्तान का मतलब पहुता न जगह ते असां जानता आणूं था असांजी इहा मुश्किल कुशा जी पहलवानी आहे गवर्नमेंट जे तरफ़ां असां पहलवाननि खे को बि फंड नथो मिले इहा ई ग़रीब आवाम आहे असांखे 10-20 ॾियनि थी असां जानूं बि इन्हनि ते पंहिंजूं संभालियूं था पंहिंजा बच्चा सॼो सिस्टम इन्हनि ग़रीब आवाम जे पैसनि ते असां हलायूं था असांजो गवर्नमेंट खे असांजो मुताबिल आहिनि त असां जेके ग़रीब पहलवान आहिनि किन खे ड्यूटियूं हुजनि या के रिटायर थी था वञनि गवर्नमेंट जे तरफ़ां उन रिटायरनि खे फंड ॾिनियूं वञे असां वज़ीर आज़म नवाब शरीफ़ खे मुताबिला था करियूं था असां ग़रीबनि पहलवाननि जी इहो आवाज़ु ॿुधियो वञे तव्हां ॾिसो न इहा सिंध जी रांदि आहे क़दीमी क्रिकेट वारा खेॾनि था उहे केॾनि उरूजनि ते पहुची विया आहिनि उहा बि स्पोर्ट जी रांदि आहे असांजी पहलवानी बि स्पोर्ट जी रांदि आहे गुज़ारा सिंध हुकूमत खे असां अर्ज़ु था करियूं जीअं ॿियनि रांदुनि खे किथे वञी पुॼाऊं आहे क्रिकेट खे हॉकी खे त असां बि सिंध जा पहलवान आहियूं सिंध हुकूमत खे इहो मुताबिलो था करियूं त असां पहलवाननि खे को वैल्यू ॾियनि असांखे पसीराई ॾियनि कंहिंखे ड्यूटियूं हुजनि पहलवाननि खे कंहिंखे फंड हुजनि जेके रिटायर थियनि था उन्हनि जी माली जानी मदद कई वञे जेके फंड ॾींदा आहिनि डी सी हाणे बि तक़रीबन घणनि टाइमनि खां फंड बंदि लॻो पियो आहे ग़रीबनि जो जेके पहलवान वॾा वॾा गुज़ारे विया आहिनि मुंहिंजो पाण वालिद साहिबु पहलवान रहीम शीदी गुज़ारे वियो आहे मुंहिंजी वालदा खे अञा ताईं उनजो फंड न मिलियो आहे सेक्रेटरी फंड बि बंदि करे छॾिया असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश था करियूं त असां ग़रीबनि जो इहो आवाज़ु ॿुधियो वञे महिरबानी